سورة الفرقان. بسم الله الرحمن الرحيم. تبارك الذي نزل الفرقان على عبده ليكون للعالمين نذيرا. الذي له ملك السماوات والأرض ولم يتخذ ولدا ولم يكن له شريك في الملك وخلق كل شيء فقدره تقديرا. واتخذوا من دونه آلهة لا يخلقون شيئا وهم يخلقون ولا يملكون لأنفسهم ضرا ولا نفعا ولا يملكون موتا ولا حياة ولا نشورا. अल्लाह बाजारे महरबान जे नाले सां शुरू। उहो अल्लाह वॾो बरकत वारो आहे जंहिं पंहिंजे बाने ते हक़ ऐं बातिल जो फ़र्क़ कंदड़ क़ुरान हिन लाइ नाज़िल कयो त जहान वारनि लाइ डेॼारींदड़ हुजे। उहो आहे जंहिंखे आसमाननि ऐं ज़मीन जी बादशाही आहे ऐं पाण लाइ न को औलाद वरताई ऐं न की बादशाहीअ में साणस को शरीक आहे ऐं सभु कंहिं शइ खे बणायाई पोइ उन जो अंदाज़ो पूरी तरह ठहरायाई। ऐं काफ़िरनि अल्लाह खां सवाइ उहे माबूद वरता आहिनि जो कुझु बणाए न सघंदा आहिनि ऐं उहे पाण पैदा कयल आहिनि ऐं पाण लाइ न की ॾुख ऐं न की सुख जो इख्तियार अथनि ऐं न की मौत ऐं न की हयाती ऐं न वरी जीअरे थियण जो इख्तियार अथनि। وقال الذين كفروا إن هذا إلا إفك افتراه وأعانه عليه قوم آخرون فقد جاءوا ظلما وزورا. وقالوا أساطير الأولين اكتتبها فهي تملى عليه بكرة وأصيلا. قل أنزله الذي يعلم السر في السماوات والأرض إنه كان غفورا رحيما. ऐं काफ़िर चवंदा आहिनि त ही क़ुरान रुगो कूड़ो किस्सो आहे जो उहो पाणो ठाहियो अथसि ऐं उन जे ठाहिण ते ॿी क़ौम बि खेसि मदद ॾिनी आहे। अहिड़ी तरह चवण सां बेशक उन्हनि ज़ुल्म ऐं कूड़ कम में आंदो आहे। ऐं चयाऊं त ही क़ुरान अॻियुनि जा किस्सा आहिनि जो उहे लिखाया अथसि पोइ उहे मथ सुबुह ऐं सांझीअ पढ़बा आहिनि। ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेनि चओ त उहो क़ुरान उन अल्लाह नाज़िल कयो आहे जेको आसमाननि ऐं ज़मीन जो ॻुझ ॼाणंदो आहे। बेशक उहो बख़्शणहार महरबान आहे। وقالوا ما لهذا الرسول يأكل الطعام ويمشي في الأسواق لولا
ينزل إليه ملك فيكون معه نذيرا أو يلقى إليه كنز أو تكون له جنة يأكل منها وقال الظالمون إن تتبعون إلا رجلا مسحورا انظر كيف ضربوا لك الأمثال فضلوا فلا يستطيعون سبيلا تبارك الذي إن شاء جعل لك خيرا من ذلك جنات تجري من تحتها الأنهار ويجعل لك قصورا ऐं काफ़िर चवनि था त हिन पैगुंबर खे छा थियो आहे जो ताम खाईंदो आहे ऐं बाज़ारिन में घुमंदो आहे ॾांहुंसि मलाइक छो न नाज़िल कयो वियो आहे त उहो साणसि गॾु ॾेजारींदड़ हुजे या ॾांहुंसि आसमान खां खज़ानो छो न उछलियो वियो या उनखे को बाग़ छो न आहे जो मंझांसि खाए ऐं ज़ालिम चवंदा आहिनि तव्हीं रुगो जादू कयल माण्हू जी ताबेदारी कंदा आहियो ऐं पैगुंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिस त तो लाइ कहिड़ी तरह जूं ॻाल्हियूं कंदा आहिनि पोइ उहे गुमराह थिया ऐं हाणे का वाट लही नथा सघनि उहो अल्लाह वॾो बरकत वारो आहे जेकॾहिं घुरे त दुनिया में तो लाइ हिन खां भला बाग़ जिन जे हेठां वाहियूं पयूं वहनि ॾिए ऐं तोखे वॾियूं मारियूं बि ॾिए بل كذبوا بالساعة وأعتدنا لمن كذب بالساعة سعيرا إذا رأتهم من مكان بعيد سمعوا لها تغيظا وزفيرا وإذا ألقوا منها مكانا ضيقا مقرنين دعوا هنالك ثبورا لا تدعوا اليوم ثبورا واحدا وادعوا ثبورا كثيرا बल्कि क़यामत खे कूड़ो भांयो अथनि ऐं जंहिं क़यामत खे कूड़ो भांयो तंहिं लाइ दोज़ख तयारु कयो अथऊं जॾहिं दोज़ख उन्हनि खे ॾोराहे पंध खां ॾिसंदो तॾहिं उन जूं कावड़ जूं हकलूं ऐं गजकार ॿुधंदा ऐं जॾहिं उतां हथ पेर जकड़ियल सोड़े हंध सटिया वेंदा तॾहिं उते पाण लाइ हलाक थियण खे सॾींदा चयो वेंदुनि त अॼु अहीं हिकु हलाकत खे न पुकारियो पर घणनि हलाकतुनि खे पुकारियो قل أذلك خير أم جنة الخلد التي وعد المتقون كانت لهم جزاء ومصيرا لهم فيها ما يشاءون خالدين كان على ربك وعدا مسئولا ऐं पैगुंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेनि चओ त उहो भलो आहे या उहो हमेशा वारो बेस्त जंहिंजो परहेज़गारनि खे अंजाम ॾिनो वियो आहे जो उन्हनि लाइ बदिलो ऐं मोटण जो हंधु हूंदो
जेकी घुरंदास उन्हनि लाइ मंझि सदाई मौजूद हूंदो। तुंहिंजे पालनहार खां इहो वादो घुरियल आहे। وَيَوْمَ يَحْشُرُهُمْ وَمَا يَعْبُدُونَ مِن دُونِ اللَّهِ فيقول أأنتم أضللتم عبادي هؤلاء أم هم ضلوا السبيل قالوا سبحانك ما كان ينبغي لنا أن نتخذ من دونك من أولياء ولكن متعتهم وآباءهم حتى نسوا الذكر وكانوا قوما بورا فقد كذبوكم بما تقولون فما تستطيعون صرفا ولا نصرا ومن يظلم منكم نذقه عذابا كبيرا ऐं उन ॾींहुं खेनि ऐं जिन खे अल्लाह खां सवाइ पूॼींदा आहिनि तिन खे अल्लाह गॾु कंदो। पोइ चवंदो त अव्हां हुननि मुंहिंजनि ॿाननि खे गुमराह कयो हो या उहे पाण वाट खां गुमराह थियल हुआ। चवंदा त तुंहिंजी पाकाई बयान था करियूं, तोखां सवाइ असांखे को दोस्त वठण न जुगाईंदो हो। पर उन्हनि खे ऐं सदन पीअनि ॾाॾनि खे आसूदो कई तांजो नसीहत विसारियाऊं ऐं हलाक थियल क़ौम थिया। पोइ चवंदासूं त ऐ काफ़िरो, बेशक जेकी ॻाल्हियूं हिननि माबूतनि बाबति चयव थे तिन में उन्हनि अव्हां खे कूड़ो कयो। पोइ अव्हीं न की अज़ाब टारे सघो था ऐं न की मदद वठी सघो था ऐं अव्हां मां जंहिं ज़ुल्म कयो हूंदो तंहिंखे वॾो अज़ाब चखाईंदासूं। وَمَا أَرْسَلْنَا قَبْلَكَ مِنَ الْمُرْسَلِينَ إِلَّا إِنَّهُمْ لَيَأْكُلُونَ الطَّعَامَ وَيَمْشُونَ فِي الْأَسْوَاقِ وَجَعَلْنَا بَعْضَكُمْ لِبَعْضٍ فِتْنَةً أَتَصْبِرُونَ وَكَانَ رَبُّكَ بَصِيرًا ऐं तोखां अॻु पैगुंबरनि मां जेतिरा बि मोकिलियासूं से बि तोई वांगे ताम खाईंदा हुआ ऐं बाज़ारुनि में घुमंदा हुआ ऐं अव्हां खे पाण में हिक ॿिए लाइ परख कयो अथऊं त ॾिसूं त सब्र करियो था या न, ऐं तुंहिंजो पालनहार ॾिसंदड़ आहे। وَقَالَ الَّذِينَ لَا يَرْجُونَ لِقَاءَنَا لَوْلَا أُنْزِلَ عَلَيْنَا الْمَلَائِكَةُ أَوْ نَرَى رَبَّنَا لَقَدِ اسْتَكْبَرُوا فِي أَنفُسِهِمْ وَعَتَوْا عُتُوًّا كَبِيرًا يَوْمَ يَرَوْنَ الْمَلَائِكَةَ لَا بُشْرَى يَوْمَئِذٍ لِلْمُجْرِمِينَ وَيَقُولُونَ حِجْرًا مَحْجُورًا وَقَدِمْنَا إِلَى مَا عَمِلُوا مِنْ عَمَلٍ فَجَعَلْنَاهُ هَبَاءً
منثورا أصحاب الجنة يومئذ خير مستقرا وأحسن مقيلا ويوم تشقق السماء بالغمام ونزل الملائكة تنزيلا الملك يومئذ الحق للرحمن وكان يوما على الكافرين عسيرا ويوم يعض الظالم على يديه يقول يا ليتني اتخذت مع الرسول سبيلا يا ويلتى ليتني لم أتخذ فلانا خليلا لقد أضلني عن الذكر بعد إذ جاءني وكان الشيطان للإنسان خذولا وقال الرسول يا رب إن قوم اتخذوا هذا القرآن مهجورا ऐं जेकी असां जे मिलण जी उम्मीद न रखंदा आहिनि से चवंदा आहिनि त असां ते छो न मलाइक नाज़िल कया विया या पंहिंजे पालनहार खे छो नथा ॾिसूं बेशक उन्हनि पंहिंजनि जीअनि में वॾाई कई ऐं तमामु वॾो हथ कयाऊं जंहिं ॾींहुं मलाइकनि खे ॾिसंदा तंहिं ॾींहुं ॾुहारियुनि लाइ का ख़ुशख़बरी नाहे ऐं चवंदा त अल्लाह करे अमीं शाल घणो परे हुजो ऐं जेको को अमल कयाऊं तंहिं ॾांहुं असीं मुहाड़ कंदासूं पोइ उनखे पणी करे छॾींदासूं उन ॾींहुं बेहिश्ती रहण जी जाइ करे भला ऐं आराम करण जी जाइ करे तमामु चङा हूंदा ऐं जंहिं ॾींहुं आसमान ककरनि सां फाटंदो ऐं मलाइक लॻो लॻ लाहिबा उन ॾींहुं सची हुकूमत अल्लाह जी आहे ऐं उहो ॾींहुं काफ़िरनि ते सख़्तु थींदो ऐं जंहिं ॾींहुं ज़ालिम पंहिंजा ॿई हथ चॿींदो चवंदो त है अरमान जेकर पैगुंबर सां गॾु वाट वठां हा त चङो हो है अरमान जेकर फलाणे खे दोस्त न वठां हा बेशक जॾहिं मूं वटि नसीहत आई तंहिं पुञाणा हिन मूं खे उन खां गुमराह कयो ऐं शैतान माण्हूअ खे वक़्त ते दगा ॾींदड़ आहे ऐं पैगुंबर चवंदो त ऐं मुंहिंजा पालनहार बेशक मुंहिंजी क़ौम हिन क़ुरान खे छॾे ॾिनो हो وَكَذَلِكَ جَعَلْنَا لِكُلِّ نَبِيٍّ عَدُوًّا مِنَ الْمُجْرِمِينَ وَكَفَى بِرَبِّكَ هَادِيًا وَنَصِيرًا وَقَالَ الَّذِينَ كَفَرُوا لَوْلَا نُزِّلَ عَلَيْهِ الْقُرْآنُ جُمْلَةً وَاحِدَةً كَذَلِكَ لِنُثَبِّتَ بِهِ فُؤَادَكَ وَرَتَّلْنَاهُ تَرْتِيلًا وَلَا يَأْتُونَكَ بِمَثَلٍ إِلَّا جِئْنَاكَ بِالْحَقِّ وَأَحْسَنَ تَفْسِيرًا الَّذِينَ يُحْشَرُونَ عَلَى وُجُوهِهِمْ إِلَى جَهَنَّمَ أُولَئِكَ شَرٌّ مَكَانًا وَأَضَلُّ سَبِيلًا ऐं अहिड़ीअ तरह सभु कंहिं पैगुंबर लाइ ॾुहारियुनि मां वेरी बणायासूं
ऐं तुंहिंजो पालनहार हिदायत करण वारो ऐं मदद ॾियण वारो काफ़ी आहे। ऐं काफ़िर चवनि था त पैगुम्बर ते सारो क़ुर हिक भेरे छो न नाज़िल कयो वियो। अहिड़ी तरह थोरो थोरो करे लाथोसूं त उन सां तुंहिंजे दिल खे मुहकम करियूं ऐं उहो आहिस्तो आहिस्तो पढ़ी ॿुधायोसूं। ऐं काफ़िर तो वटि अहिड़ी का हुजत नथा आणीनि जंहिंजो असीं सचो जवाब ऐं ॾाढो चङो बयान तो वटि नथा आणियूं। जेकी पंहिंजनि मुंहं भर दोज़ख ॾांहुं गॾु कया वेंदा उहे जाइ जे करे तमामु बुछड़ा ऐं वाट खे बिल्कुलु विञाईंदड़ आहिनि। وَلَقَدْ آتَيْنَا مُوسَى الْكِتَابَ وَجَعَلْنَا مَعَهُ أَخَاهُ هَارُونَ وَزِيرًا فَقُلْنَا اذْهَبَا إِلَى الْقَوْمِ الَّذِينَ كَذَّبُوا بِآيَاتِنَا فَدَمَّرْنَاهُمْ تَدْمِيرًا وَقَوْمَ نُوحٍ لَمَّا كَذَّبُوا الرُّسُلَ أَغْرَقْنَاهُمْ وَجَعَلْنَاهُمْ لِلنَّاسِ آيَةً وَأَعْتَدْنَا لِلظَّالِمِينَ عَذَابًا أَلِيمًا وَعَادًا وَثَمُودَ وَأَصْحَابَ الرَّسِّ وَقُرُونًا بَيْنَ ذَلِكَ كَثِيرًا وَكُلًّا ضَرَبْنَا لَهُ الْأَمْثَالَ وَكُلًّا تَبَّرْنَا تَتْبِيرًا وَلَقَدْ أَتَوْا عَلَى الْقَرْيَةِ الَّتِي أُمْطِرَتْ مَطَرَ السَّوْءِ أَفَلَمْ يَكُونُوا يَرَوْنَهَا بَلْ كَانُوا لَا يَرْجُونَ نُشُورًا ऐं बेशक मूसा खे किताब ॾिनोसूं ऐं साण संदसि भाउ हारून वज़ीर कयोसूं। पोइ चयोसूं त ॿई उन्हीअ क़ौम ॾांहुं वञो जिन असांजी आयतुनि खे कूड़ भायो। पोइ आख़िर खेनि पाड़ूं पटियोसूं। ऐं नूह जी क़ौम जॾहिं पैगुम्बरनि खे कूड़ो ॼातो तॾहिं खेनि ॿोड़ियोसूं ऐं खेनि माण्हुनि लाइ निशानी कईसूं ऐं ज़ालिमनि लाइ ॾुखो ईंदड़ अज़ाब तयारु कयोसूं। ऐं आदियुनि ऐं समूदियुनि ऐं रस वारनि ऐं उन्हनि जे विच में घणनि जगनि खे नास कयोसूं ऐं हर हिक खे बयान करे ॿुधायोसूं ऐं सभिनी खे नास कयोसूं जीअं नास करणु घुर्जी। ऐं बेशक काफ़िर उन ॻोठ वटां थी आया आहिनि जंहिं ते पथरनि जो बुछड़ो मींहुं वसायो वियो हो। उनखे नथे ॾिठाऊं छा बल्कि उहे वरी जीअरे थियण जी उम्मीद न रखंदा हुआ। وَإِذَا رَأَوْكَ إِن يَتَّخِذُونَكَ إِلَّا هُزُوًا أَهَذَا الَّذِي بَعَثَ اللَّهُ رَسُولًا إِن كَادَ لَيُضِلُّنَا عَنْ آلِهَتِنَا لَوْلَا أَن صَبَرْنَا عَلَيْهَا وَسَوْفَ يَعْلَمُونَ حِينَ يَرَوْنَ الْعَذَابَ مَنْ أَضَلُّ سَبِيلًا ऐं जॾहिं तोखे ॾिसनि था तॾहिं तोखे रुगो ठठोली करे वठनि था। चवनि था त ही उहो शख़्स आहे छा जंहिंखे अल्लाह पैगुम्बर करे मोकिलियो आहे। बेशक असांखे पंहिंजनि बुतनि जी पूॼा खां तॾहिं ई भुलाए छॾे हा जेकॾहिं असीं मथनि मुहकम न रहूं हा। ऐं जॾहिं अज़ाब ॾिसंदा तॾहिं ॼाणंदा त वाट खे बिल्कुलु विञाईंदड़ केरु आहे।
أرأيت من اتخذ إلهه هواه أفأنت تكون عليه وكيلا أم تحسب أن أكثرهم يسمعون أو يعقلون إن هم إلا كالأنعام بل هم أضل سبيلا اے पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो उनखे ॾिठो जंहिं पंहिंजे सद खे पंहिंजो माबूद करे वरितो पोइ तूं मथुसि को निगहबान थींदे छा भाइयो अथई छा त मंझाउन घणा ॿुधनि था या सम्झनि था इहे रुगो ढोरनि वांगुरु आहिनि बल्कि उहे वाट खे बिल्कुलु विञाईंदड़ आहिनि أَلَمْ تَرَ إِلَى رَبِّكَ كَيْفَ مَدَّ الظِّلَّ وَلَوْ شَاءَ لَجَعَلَهُ سَاكِنًا ثُمَّ جَعَلْنَا الشَّمْسَ عَلَيْهِ دَلِيلًا ثُمَّ قَبَضْنَاهُ إِلَيْنَا قَبْضًا يَسِيرًا وَهُوَ الَّذِي جَعَلَ لَكُمُ اللَّيْلَ لِبَاسًا وَالنَّوْمَ سُبَاتًا وَجَعَلَ النَّهَارَ نُشُورًا اے पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे पालणहार ॾांहुं न ॾिठो अथई छा त पाछे खे कीअं डिघो कयाईं ऐं जेकॾहिं घुरे हा त उनखे ठहिराए छॾे हा वरी सिज खे मथुसि पंहिंजी कुदरत जो दलील कयोसूं वरी उन पाछे खे पाण ॾांहुं होरियां होरियां सोढ़ो कयोसूं जीअं सोढ़ो करणु घुर्जे ऐं अल्लाह उहो आहे जंहिं अव्हां लाइ राति खे पर्दो ऐं निंड खे आराम कयो ऐं ॾींहं खे उथण जो वक़्तु कयाईं وَهُوَ الَّذِي أَرْسَلَ الرِّيَاحَ بُشْرًا بَيْنَ يَدَيْ رَحْمَتِهِ وَأَنزَلْنَا مِنَ السَّمَاءِ مَاءً طَهُورًا لِنُحْيِيَ بِهِ بَلْدَةً مَيْتًا وَنُسْقِيَهُ مِمَّا خَلَقْنَا أَنْعَامًا وَأَنَاسِيَّ كَثِيرًا وَلَقَدْ صَرَّفْنَاهُ بَيْنَهُمْ لِيَذَّكَّرُوا فَأَبَى أَكْثَرُ النَّاسِ إِلَّا كُفُورًا ऐं अल्लाह उहो आहे जंहिं पंहिंजी बाझ यानी मींहं खां अॻे वान खे ख़ुशख़बरी ईंदड़ करे मोकिलियो ऐं आसमान मां पाक पाणी हिन लाइ वसायोसूं त उन सां वीरान शहर खे आबाद करियूं ऐं त पंहिंजनि पैदा कयल ढोरनि ऐं घणनि माण्हुनि खे उहो पियारियूं ऐं बेशक उन मींहं खे संदन विच में हिन करे फेराईंदा आहियूं त नसीहत वठनि पोइ घणा माण्हू बेशुक्रीअ खां सवाइ नथा रहनि وَلَوْ شِئْنَا لَبَعَثْنَا فِي كُلِّ قَرْيَةٍ نَذِيرًا فَلَا تُطِعِ الْكَافِرِينَ وَجَاهِدْهُم بِهِ جِهَادًا كَبِيرًا وَهُوَ الَّذِي مَرَجَ الْبَحْرَيْنِ هَذَا عَذْبٌ فُرَاتٌ وَهَذَا مِلْحٌ أُجَاجٌ وَجَعَلَ بَيْنَهُمَا بَرْزَخًا وَحِجْرًا
نشورا وهو الذي خلق من الماء بشرا فجعله نسبا وصهرا وكان ربك قديرا ويعبدون من دون الله ما لا ينفعهم ولا يضرهم وكان الكافر على ربه ظهيرا ऐं जेकॾहिं घुरूं हा त सभु कंहिं ॻोठ में हिकु ॾेजारींदड़ मोकिलियूं हा पोइ तूं काफ़रनि जो चयो न मञ ऐं उन क़ुरान जे हुकुम सां मुक़ाबिले तरह साण वॾो जिहाद कर ऐं अल्लाह उहो आहे जंहिं ॿिनि दरियाउनि खे पाण में मिलायो जो हे हिकिड़ो मिठो उञ लाहींदड़ ऐं हीउ ॿियो लूणाठो खारो आहे ऐं सिंधनि विच में ओट ऐं मुहकम पर्दो बणायाईं ऐं अल्लाह उहो आहे जंहिं पाणीअ मां माण्हूअ खे बणायो पोइ खेसि पीढ़ी ऐं सेण पेजे माइटे वारो कयाईं ऐं तुंहिंजो पालणहार वस वारो आहे ऐं अल्लाह खां सवाइ अहिड़नि जी पूॼा कंदा आहिनि जेके न की सुख ॾीन ऐं न की ॾुख पहुचाइनि ऐं काफ़िर पंहिंजे पालणहार खे पुठी ॾियण वारो आहे وما أرسلناك إلا مبشرا ونذيرا قل ما أسألكم عليه من أجر إلا من شاء أن يتخذ إلى ربه سبيلا ऐं ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां तोखे रुगो ख़ुशख़बरी ॾींदड़ ऐं ॾेजारींदड़ करे मोकिलियो आहे खेनि चओ त आऊं अव्हां खां उन क़ुरान जे पहुचाइण ते को उजूरो नथो घुरां पर जेको पंहिंजे पालणहार ॾांहुं वाट वठण घुरे सो भले त वठे وتوكل على الحي الذي لا يموت وسبح بحمده وكفى به بذنوب عباده خبيرا الذي خلق السماوات والأرض وما بينهما في 6 أيام ثم استوى على العرش الرحمن فاسأل به خبيرا ऐं ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं उन अल्लाह जीअरे ते भरवसो कर जेको कॾहिं न मरंदो ऐं संदसि साराह सां गॾु पाकाई बयान कर ऐं उहो पंहिंजनि ॿाननि जे गुनाहनि जी ख़बर रखंदड़ काफ़ी आहे जंहिं आसमाननि ऐं ज़मीन खे ऐं जेकी संदनि विच में आहे सो 6 ॾींहनि में बणायो वरी अर्श ते क़ाइमु थियो उहो बाझारो आहे पोइ संदसि सिफ़तूं कंहिं ख़बर रखंदड़ खां पुछ وَإِذَا قِيلَ لَهُمُ اسْجُدُوا لِلرَّحْمَنِ قَالُوا وَمَا الرَّحْمَنُ أَنَسْجُدُ لِمَا تَأْمُرُنَا وَزَادَهُمْ نُفُورًا ऐं जॾहिं खेनि चइबो आहे त रहमान खे सजदो करियो तॾहिं चवंदा आहिनि त रहमान छा आहे जंहिं लाइ असांखे हुकुम थो करीं तंहिंखे सजदो करियूं छा ऐं उन ॻाल्हि हथों संदन नफ़रत वधाई
تبارك الذي جعل في السماء بروجا وجعل فيها سراجا وقمرا منيرا وهو الذي جعل الليل والنهار خلفة لمن أراد أن يذكر أو أراد شكورا उहो अल्लाह वॾी बरकत वारो आहे जंहिं आसमान में बुर्ज बणाई आई ऐं मुंहिंजो ॾियो यानी सिज ऐं चमकंदड़ चंड बणायो ऐं अल्लाह उहो आहे जंहिं राति ऐं ॾींहं खे हिक ॿिए जे पोइतां ईंदड़ उन माण्हूअ लाइ बणायो जेको नसीहत वठण घुरे या शुक्रानो घुरे وعباد الرحمن الذين يمشون على الأرض هونا وإذا خاطبهم الجاهلون قالوا سلاما والذين يبيتون لربهم سجدا وقياما والذين يقولون ربنا اصرف عنا عذاب جهنم إن عذابها كان غراما إنها ساءت مستقرا ومقاما والذين إذا أنفقوا لم يسرفوا ولم يقتروا وكان بين ذلك قواما ऐं बाज़ारे अल्लाह जा बाना उहे आहिनि जेकी ज़मीन ते निवड़त सां घुमंदा आहिनि ऐं जॾहिं बेअक़ल साणुनि ॻाल्हाईंदा आहिनि तॾहिं चवंदा आहिनि त सलामत हुजो शाल ऐं उहे जेकी पंहिंजे पालणहार खे सजदो कंदड़ ऐं क़याम कंदड़ थी रातियूं गुज़ारींदा आहिनि ऐं उहे जेकी चवंदा आहिनि त ए असांजा पालणहार असां खां दोज़ख जो अज़ाब टार बेशक दोज़ख जो अज़ाब वॾी चटी आहे बेशक उहो आराम करण जो हंधु ऐं रहण जो हंधु बुछड़ो आहे ऐं उहे जॾहिं ख़र्च कंदा आहिनि तॾहिं न की अजायो ख़र्चींदा आहिनि ऐं न की तंगी कंदा आहिनि ऐं उन्हनि ॿिन्ही जे विच में पूरा हलंदा आहिनि والذين لا يدعون مع الله إلها آخر ولا يقتلون النفس التي حرم الله إلا بالحق ولا يزنون ومن يفعل ذلك يلقى أثاما يضاعف له العذاب يوم القيامة ويخلد فيه مهانا إلا من تاب وآمن وعمل عملا صالحا فأولئك يبدل الله سيئاتهم حسنات وكان الله غفورا رحيما ऐं उहे जेकी अल्लाह साण कंहिं ॿिए माबूद खे न पूजींदा आहिनि ऐं न की अहिड़े जीअ खे मारींदा आहिनि जंहिंजो हक़ खां सवाइ मारण अल्लाह हराम कयो आहे ऐं न की ज़ना कंदा आहिनि ऐं जेको इहो कमु कंदो सो सख़्तु अज़ाब लहंदो क़यामत जे ॾींहुं उन खे ॿीणो अज़ाब कबो ऐं मुंहिंजो सदाईं ख़्वार रहंदो
पर जिन तौबा कई ऐं ईमान आंदो ऐं चङा कम कया से उहे आहिनि जिन जूं मदायूं अल्लाह फेराए नेकियूं कंदो ऐं अल्लाह बख़्शणहार महरबान आहे। ومن تاب وعمل صالحا فإنه يتوب إلى الله متابا والذين لا يشهدون الزور وإذا مروا باللغو مروا كراما والذين إذا ذكروا بآيات ربهم لم يخروا عليها صما وعميانا والذين يقولون ربنا هب لنا من أزواجنا وذرياتنا قرة أعين وجعلنا للمتقين إماما أولئك يجزون الغرفة بما صبروا ويلقون فيها تحية وسلاما خالدين فيها حسنت مستقرا ومقاما ऐं जेको तौबा करे ऐं चङा कम करे सो बेशक अल्लाह ॾांहुं वरी मोटे थो। ऐं उहे जेकी कूड़ी शाहिदी न ॾींदा आहिनि ऐं जॾहिं बेहूदे कम ते लंघंदा आहिनि तॾहिं चङी रीत भलारनि वांगुरु लंघंदा आहिनि। ऐं उहे जो जॾहिं खेनि संदन पालनहार जी आयतुनि सां नसीहत ॾिबी आहे त उन जे ॿुधण सां ॿोड़ा ऐं अंधा थी न किरंदा आहिनि। ऐं उहे जेकी चवंदा आहिनि त असांजा पालनहार असांजी ज़ालुनि ऐं असांजे औलाद मां असांखे अखियुनि जो ठार बख़्श ऐं असांखे परहेज़गारनि जो इमाम कर। इहे उहे आहिनि जिन खे संदन सब्र सबबां वॾियूं मारियूं एवज़ में ॾिबियूं ऐं उन में चङी दुआ ऐं सलाम पहुचाइबिन। मंझि सदाईं रहण वारा आहिनि उहो आराम करण जो हंधु चङो ऐं रहण जो हंधु चङो आहे। قل ما يعبأ بكم ربي لولا دعاؤكم فقد كذبتم فسوف يكون لزاما ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेनि चओ त जेकॾहिं अल्लाह खे अव्हां जो सरण न हुजे त मुंहिंजे पालनहार खे अव्हां जी का परवाह नाहे। बेशक अव्हां पैगंबर खे कूड़ो भायो तंहिं करे सिघो अव्हां लाइ अज़ाब लाज़िम थींदो।